नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्तान के ठुल में खबर ॾींदालो त ठुल में जदोजहद एक्शन कमेटी सिंध हुकूमत लगातार तइलीमी इदारनि जी तालाबंदी करे तइलीम खे तबाह करे छॾियो आहे। इन्हनि चयो त हुकूमत जे अहिड़े तइलीम दुश्मन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। इन्हनि चयो त कोरोना जी सूरतहाल में तइलीमी अमल जारी रखण लाइ का बि मनसूबाबंदी न थियण जे करे तइलीम जो बेड़ो ॿुॾी रहियो आहे। इन्हनि जो चवणु हुयो त सिंध जो तइलीम खातो इन हवाले सां जामा हिकमत अमली जोड़े हा त जीअं वबा ते कंट्रोल करण सां गॾु तइलीम खे बि जारी रखी सघिजे हा। हिन चयो त सिंध जी तइलीम खे बचाइण लाइ असां मैदान ते निकिरी आया आहियूं। लगातार स्कूल बंदि हुजण सबबि ॿार तइलीम खां परे थी विया आहिनि, जिन जूं मुस्बत सलाहियतूं तबाह थी रहियूं आहिनि, जंहिंजा मुआशरे ते मुनफ़ी असर पवंदा। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त तइलीमी इदारनि खे खोले उस्तादनि, अमले ऐं शागिर्दनि जे वालिदैन जी वैक्सीन के फौरी तौर यकीनी बढ़ायो वञे त जीअं तालीम जो सिलसिलो जारी रही सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।